मज़ीद वीडियोस के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करें। हज़रत सैयदना इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्विर अल-फ़सानी रहमतुल्लाह ताला अलैह मकतूबात नंबर 105 में पंहिंजे हिकु दोस्त, पंहिंजे हिकु मुरीद, पंहिंजे हिकु साथी जे तरफ़ ही मकतूबात शरीफ़ लिखी पे, जेको अहले इल्म हज़रात जी मजलिस में शौक़ सां वींदड़ हुयो ताकि कार ख़ैर नेकी जा कम, नेकी जा यानी कि मूंखे दर्स पहुचनि ताकि मां नेकी जा कम कयां, नेकी जा फ़ज़ाइल ॿुधी ऐं ज़ौक़ ऐं शौक़ सां उन नेकी खे कयां। उन नेकी जा फ़ज़ाइल ॿुधी ऐं नेकी करण जी आरज़ू रखंदो हुयो। बस हज़रत सैयदना इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्विर अल-फ़सानी रहमतुल्लाह अलैह मुर्शिद हुजण जो हक़ अदा कंदे उन जे तरफ़ हिकु मकतूबात शरीफ़ लिखी करे ऐं उन खे फ़रमायूं त तोखे मालूम हुजे त जेके बि अतबा तबीब हज़रात आहिनि, फरमाइनि था, ऐं इबारत उर्दू में अर्ज़ कयां, फरमाइनि था चूँकि इत्तबा के नज़दीक ये बात तय शुदा है कि बीमार जब तक तंदुरुस्त न हो कोई ग़िज़ा भी उसे फ़ायदा नहीं देती, चाहे मुर्ग ही क्यों न हो, बल्कि इसी ग़िज़ा उसके मर्ज़ को और बढ़ा देती है। उन जे तरफ़ मकतूब में लिखनि था त तोखे ॼाणणु घुरिजे त तमामु जेके बि हकीम ऐं तबीब आहिनि उन्हनि जे नज़दीक इहा ॻाल्हि तय शुदा आहे त जेको शख़्स बीमार हूंदो आहे उनखे ताक़तवर ग़िज़ा फ़ाइदे ॾियण जे बजाए उनखे नुक़सान पहुचाईंदी आहे। सोलो आसान नालो था वठूं जेके ॿार बि सम्झी वञे, ज़ुकाम, खंघि, इहो हिकु मर्ज़ु आहे। अगरि कंहिंखे थी वञे ऐं उहो बर्फ़ खाईंदो वठे, थधियूं शयूं खाईंदो वठे, छा डॉक्टर उनखे एंटीबायोटिक दवाऊं छो न ॾिए? छा इहे दवाऊं उन ते फ़ाइदो पहुचाईंदियूं? उनखे फ़ाइदे पहुचाइण जे बजाए उन जे मथां अञा और रिएक्शन कंदियूं। फ़ाइदो त परे जी ॻाल्हि आहे, उन जी खांसी खंघि खे, उन जे ज़ुकाम खे अञा वधाए छॾींदियूं अगरि जेकॾहिं हू सणब खाइण खां ऐं थधियूं शयूं, बर्फ़ानी शयूं वापराइण खां न मुड़ियो। तबीब उनखे इलाज ॾियण खां पहिरीं जो उन्हनि वटि इहा बात, उहा ॻाल्हि तय शुदा आहे, उनखे नसीहत कंदो आहे त थधियुनि शयुनि खाइण खां तोखे बचिणो आहे। फरमाइनि था हर चे गीरद इल्लती इल्लत शवत, जंहिं शइ खे बीमार अपनाईंदो उहा शइ ख़ुदि बीमार थी पवंदी। ताक़त ॾियण जे मां उहा विटामिन्स ख़तमु थी वेंदी। ताक़त जा जुज़ा जेके आहिनि न उन जे अंदरि में पवण सां ताक़त जा जेके जुज़ा आहिनि उहे ख़तमु थी वेंदा, उहे रहंदो उनखे अञा मर्ज़ खे वधाईंदा। फरमाइनि था लिहाज़ा पहिरियों बीमार खे पंहिंजे मर्ज़ जो अज़ालो करणु घुरिजे, उनखां बाद आहिस्ते आहिस्ते मुनासिब ग़िज़ाउनि जे ज़रिए सां असुल क़ुव्वत ऐं ताक़त जे तरफ़ उन मरीज़ खे आणणु घुरिजे। अॻिते राज़ ज़ाहिर फरमाइनि था, इहो मिसाल ॾेई उन पंहिंजे मुरीद खे अॻिते राज़ ज़ाहिर फरमाइनि था तोखे ॼाणणु घुरिजे त ही अंदर में, इंसान जे अंदर में हिकु क़ल्ब आहे, हिकु दिलि आहे, जंहिंजे मुतालिक़ क़ुरान करीम में अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे फ़ी क़ुलूबिहिम मरदुन, महबूब इन्हनि जे दिलनि में बीमारी आहे। अल्लाह तबारक व तआला ईमान खे ख़ारिज करण वारी बीमारी, ईमान खे नुक़सान पहुचाइण वारी बीमारी, ईमान खे तबाहो बर्बाद करण वारी बीमारी जी असल मक़ाम जो नालो वठी करे फरमाया उहा न अखियुनि में लॻंदी आहे, उहा न ज़ुबान में लॻंदी आहे, उहा न हथनि पेरनि कननि में लॻंदी आहे। इहा बीमारी जेका जिस्म खे लॻे, इहा ईमान खे कोई बि नुक़सान नथी पहुचाए सघे। केतिरा ई नाबीन आहिनि, उन्हनि सां जन्नत जो वाइदो आहे, उन्हनि जूं अखियूं उन्हनि खे, उन्हनि जे ईमान खे बर्बाद नथियूं करे सघनि। केतिरा ई नाबीन आहिनि, मादर ज़ात अंधा, उहे क़ुरान करीम जा हाफ़िज़ आहिनि। इहो मर्ज़ उन्हनि जे ईमान में फ़र्क़ु नथो विझी सघे। कहिड़ी शइ आहे, कहिड़ो मर्ज़ आहे
जेको उन जो मक़ाम चाहे काथे लॻंदो आहे, अल्लाह अकबर, जंहिंजे करे उन जे ईमान खे उहो मर्ज़ तबाह बर्बाद करे छॾींदो आहे। अल्लाह तबारक व तआला उन मर्ज़ जो नालो वरितो, उन मक़ाम जो नालो वठी करे फरमायो मर फ़ी क़ुलूबिहिम। उहो मर्ज़ जेको आहे दिलि खे लॻंदो आहे, दिलि खे। दिलि ग़ैरुल्लाह जी मुहब्बत में गिरफ़्तार थिए, यानी अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात जी मुहब्बत खां सवाइ कंहिं और दुनिया में हज़ार मुहब्बतूं आहिनि, केतिरियूं ई मुहब्बतूं आहिनि। कंहिं बि हिकिड़ी मुहब्बत में गिरफ़्तार थी वई, अल्लाह अकबर, इहो अंदर में मर्ज़ आहे। जेका मुहब्बत अखियुनि हथनि पेरनि में नज़र न ईंदी आहे, या दिलि में डायरेक्ट अंदरि असरु कंदी आहे, ऐं ईमान पहिरियां खां ई दिलि में मौजूदु हूंदो आहे। इहो मर्ज़ जॾहिं उन क़ल्ब में अंदरि, दिलि में अंदरि पहुचंदो आहे, त पोइ इहो ईमान खे टुकणु शुरू कंदो आहे। इहो जेको कलमो पहिरियां ई असां बचपन खां पढ़ियो आहे, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त अगरि ग़ैरुल्लाह जी मुहब्बत, मसलन मुहब्बतूं त केतिरियूं ई आहिनि, ऐं समझदार आहियो सभई सम्झी सघो था। मसलन कोई पंहिंजो ॾांदनि जो शौक़ीन थी वञे, उन जी दिलि में ॾांदनि जी मुहब्बत अची वई, इहा मुहब्बत हिकु मर्ज़ आहे जेका अखियुनि हथनि पेरनि में मुहब्बत नज़र न ईंदी आहे, दिलि में हूंदी आहे, ईमान खे टुकणु शुरू कंदी आहे। कोई कबूतरनि जो शौक़ीन आहे, कोई घोड़नि जो, कोई गॾहनि जो, कोई तिजारत जो, कोई माल दौलत जो, कोई औरत सां मुहब्बत करे थो, कोई दुनिया जूं हज़ार मुहब्बतूं आहिनि, ऐं जेको आहे सो हर हिकु जो नालो त नथो वठी सघां। इहे मुहब्बतूं आहिनि। इमाम रब्बानी रहमतुल्लाह ताला अलैह 1000 सदी जा मुजद्दिद फरमाइनि था, ए सादा मुसलमान, पहिरियों इहो तोखे अंदरि में मर्ज़ लॻो पियो आहे, ऐं तूं नमाज़ पढ़ण ते ज़ोर लॻाए रहियो आहे, वाइज़ तक़रीर ॿुधण ते ज़ोर लॻाए रहियो आहे, त मां वाइज़ तक़रीर में ख़ैर ख़ैरात जो अजुर सवाब केतिरो आहे ॿुधी करे करणु शुरू कयां। ख़ैर ख़ैरात बेशक हिकु वॾो हिकु बहितरीनु ग़िज़ा आहे, ताक़तवर ग़िज़ा आहे, पर इन जे करण जो मक़सदु इहो आहे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ईमान कलमो पढ़ी करे दिलि में अंदरि असां पैदा कयो आहे, इहा जेका बि ख़ैर ख़ैरात आहे या निमाज़ आहे या ईमान खे तक़ीदियत पहुचाए, इमाम रब्बानी रहमतुल्लाह फरमाइनि था, इहा अजुर, इहो सवाब, इहो नेकी जो कमु जेको तो कयो, इहो तुंहिंजे अंदरि में जेको मर्ज़ लॻल आहे ग़ैर जी मुहब्बत, जेसीं ताईं इन मर्ज़ खे दिलि मां कढंदे कोन, तेसीं ताईं इहो अमल तोखे दिलि में फ़ाइदो ईमान खे नथो पहुचाए सघे। ही अहलुल्लाह जे नज़दीक वॾी अहम ॻाल्हि आहे। अहलुल्लाह जे नज़दीक जेका आउं अर्ज़ु करे रहियो आहियां, इहा आम ॻाल्हि कॾहिं बि कोन्हे, हैरान कुन ॻाल्हि आहे। जेका अल्लाह तबारक व तआला जंहिं बि इबादत ऐं बंदगी जो हुकुम ॾिनो आहे, उन इबादत ऐं बंदगी में उन जी मुहब्बत जी लज़्ज़त ऐं ख़ुशबू आहे। अल्लाह अकबर, या ग़ैरुल्लाह जी मुहब्बत, इबादत कंदा रहंदा आहियूं, पर मर्ज़ हुअण जे करे उन जी लज़्ज़त ऐं ख़ुशबू दिलि खे महसूस ई न थींदी आहे। इन जे करे केतिरा ई सादा सूदा मुसलमान महीनो, 5 महीना, 6 महीना नमाज़ पढ़ी वरी छॾे ॾींदा आहिनि। ॿी हदीस पाक में आहे त केतिरा ई रोज़ेदार एतिरा आहिनि, अहिड़ा आहिनि जिन खे उन ई बुख खां सवाइ ॿियो को फ़ाइदो ई महसूस न थींदो आहे। उन्हनि जे क़ल्ब में, उन्हनि जी दिलि में इन हद ताईं ग़ैरुल्लाह जी मुहब्बत जो मर्ज़ लॻल हूंदो आहे, रोज़े जी लज़्ज़त ई उन्हनि खे महसूस न थींदी आहे। त अॻिते फरमाइनि था, इहे 2 हदीसूं जिन जे ज़रिए सां आउं तोखे ताक़ीद कयुमि, इहे काफ़ी आहिनि। पहिरियों नेकिन करण जो शौक़ु, बाद में पहिरियों पंहिंजे क़ल्ब जो अज़ालो कर जेको उन में ग़ैरुल्लाह जी मुहब्बत जो मर्ज़ लॻल आहे। हाणे इन एसी ताईं त ॻाल्हि सम्झ में अची वई त मर्ज़ जेको ईमान खे तबाह बर्बाद करे, जेको असांखे बेनिमाज़ी बणाए छॾे, अगरि नेकी जो कमु कयूं त उन में लज़्ज़त ई अता न थिए। सामईन, उन में इबादत जो क़सूर कोन्हे। अगरि दस्तरखान ते मिठियूं शयूं पियूं हुजनि ऐं कोई शुगर वारो माण्हू चवे त न हे सही न आहिनि, त पोइ मिठियुनि शयुनि जो क़सूर कोन्हे, उन जो क़सूर आहे। छाजे करे? जो उनखे मर्ज़ शुगर लॻल आहे।
अगर खाईंदो तो उहे मिठियूं शयूं जेके दिल खे नरम कंदियूं आहिनि, बजाए नरम करण जे उन जे मर्ज़ खे वधाई छॾींदियूं। त इन जे लाइ मिठियुनि शयुनि जो क़सूर कोन्हे, उनखे बीमारी लॻल आहे, उहो पंहिंजी बीमारी जी वञी इस्लाह करे। अगरि कंहिंखे बि अगरि नमाज़ में लज़त नथी अचे, कंहिंखे नमाज़ हिकु आम थी लॻे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला फ़र्ज़ु कयो आहे त इन में नमाज़ जो क़सूर कोन्हे, पंहिंजी दिलि जो इलाजु कराए, बीमार आहे। त सामईन बाद में हेठि मकतूबात में फरमाइनि था शुक्र आहे जो दोबारा तुंहिंजी मूं वटि ख़त पहुती ऐं उन में इहा शइ लिखियलु हुई ऐं तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वएं त आउं अॼु खां बाद में पंहिंजे मर्ज़ जी इस्लाह करण जी पूरी कोशिशि कंदुसि। ऐं इन मर्ज़ जी इस्लाह किथे थींदी आहे, इन जूं इस्पतालूं कहिड़ियूं आहिनि ऐं इन जी दवा कहिड़ी आहे। सामईन या आउं पंहिंजे तरफ़ खां स्टेज ते वेही, मिंबर ते वेही ॻाल्हि नथो कयां। 1000 सदीअ जे मुजद्दिद हज़रत इमाम रब्बानी रहमतुल्लाह तआला अलैह जी मकतूबात जो हिकु ख़ुलासो पेश कयां थो। इन हद ताईं त तव्हां असां पे ॼाणियो त मर्ज़ आहे, बीमारी आहे जेका ईमान खे कुचुल कंदी आहे। उहा हथनि पेरनि अखियुनि खे न लॻंदी आहे, उहा दिलि खे लॻंदी आहे। इन जे करे जो इबादत मां सुरूर ऐं सुकून ख़तमु थी वेंदो आहे। सामईन इन जूं इस्पतालूं कहिड़ियूं आहिनि जिथे वञी करे इलाज वठिजे, इन जी दवा कहिड़ी आहे। घणियूं एतिरियूं इस्पतालूं हूंदियूं आहिनि पर उते दवा अवेलेबल न हूंदी आहे, डॉक्टर अवेलेबल न हूंदा आहिनि, त पोइ उन्हनि इस्पतालुनि खे बीमार छॾे वेंदा आहिनि। मक़सदु पंहिंजे मर्ज़ जो इलाज कराइणु हूंदो आहे, डॉक्टर सां मिलणु मक़सदु न हूंदो आहे। सामईन दवा खाइणु मक़सदु न हूंदो आहे, मक़सदु मर्ज़ खे ख़तमु करणु हूंदो आहे। अहिड़े ई तरीक़े सां सामईन इमाम रब्बानी रहमतुल्लाह तआला अलैह उन पंहिंजे मुरीद खे इस्लाह कंदे फरमाइनि था, इन्हनि जूं इस्पतालूं अल्लाह वारनि जा मेखाना आहिनि। पर तूं ज़ाहिर में ॾिसी त मेखाना आहिनि ऐं ज़ाहिर में सम्झी त आस्थान आहिनि, पर उहे अल्लाह वारनि खां ख़ाली आहिनि, शरीयत जा दुश्मन आहिनि। फरमाइनि था इते तबीब कोन्हनि, मता मेखाननि खे मेखानो सम्झी इलाज वठणु वञी तूं तबीब खे तलाश कर, तुंहिंजे इस्पताल सां छा वञे। हा, जे मेखाने जे आस्थाने में तोखे तबीब मिले, अल्लाह वारो मिले, उनखे तलाश कर, उन सां मिल ताकि तुंहिंजे मर्ज़ जी इस्लाह थिए। इस्पताल त तबीब जी हिकु पहचान आहे, पर तबीब ई न हुजे त उनखे इस्पताल छो चयो वञे। उनखे को घर, को मकान, का बिल्डिंग चई सघो था, खानकाह ऐं आस्थानो कीअं था चई सघो, दरगाह उनखे कीअं था चई सघो। दरगाह उन शइ जो नालो आहे जिथे तबीब रूहानी मौजूदु हुजनि। सामईन दुनिया में केतिरा चालाक हूंदा आहियूं, इस्पताल में वञूं, डॉक्टर बि मौजूदु हुजे, हॉस्पिटल बि सुठी ठहियलु हुजे, पर दवा न मिले, तॾहिं बि उन इस्पताल ऐं उन तबीब खे छॾे ॾींदा आहियूं त उन जो उन वटि सनदूं छो न हुजनि। अहिड़े ई तरीक़े सां इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जी मकतूबात शरीफ़ जो ख़ुलासो इख़्तिनामी टाइम ते पेश कयां थो। सामईन अहिड़े ई तरीक़े सां ही क़ल्ब जो जेको मर्ज़ आहे, इन जे लाइ पहिरियों त सम्झी अल्लाह वारा तबीब आहिनि, उन्हनि जा आस्थाना इस्पतालूं आहिनि, पर दवा कहिड़ी आहे जेका उहे अल्लाह वारा ॾींदा आहिनि। उहा दवा अल्लाह जे ज़िक्र जी इब्तिदा आहे। उहो अल्लाह जो वली जेको तोखे अल्लाह जे ज़िक्र जा सबक़ पढ़ाए, अल्लाह जे ज़िक्र जी तवज्जो करे, अल्लाह अकबर, इहा तोखे दवा तो खाराए। इंतज़ार कर, को अहिड़ो वक़्तु ज़रूरु ईंदो जो तुंहिंजो मर्ज़ जी पाड़ ई पटिजी वेंदी। तूं बेनमाज़ी ही वक़्तु ईंदो जो नमाज़ी बणिजी वेंदे, पर अञा बि वक़्तु अहिड़ो ईंदो नमाज़ पर तूं तहज्जुद गुज़ार बणिजी वेंदे। अगर शराबी ही तो शराब ख़त्म थी वेंदी। तमाम जेके भी मर्ज़ तुझे जिस्म के ख़राब तबाह बर्बाद करे रहा हैं वो सब तुझा ख़त्म थी वेंदा। छाजे करे रूहानियत जी इब्तिदा इन दवा जी अल्लाह जे ज़िक्र सां थींदी आहे। इहा दवा है ऐं तबीब अल्लाह जा वली हिन ऐं उन्हनि जा खानका आस्ताना इस्पतालूं हिन। ये टे शयूं लाज़िम ऐं मलज़ूम समझो। जे भी मुसलमान के ये टे शयूं नसीब थियूं आहिनि उहो मरीज़ नाहे, मर्ज़ जी शफ़ा दवा करण वारो आहे।
अल्लाह तबारक व तआला उहा क़ुव्वत उनखे बख़्शी आहे। सामईं अल्लाह तबारक व तआला जो हुज़ूर में दुआ है अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना